अच्छा, कहते थे कि हम बजट पास होने नहीं देंगे, बजट पास होने नहीं देंगे। एक मोहसिन नकवी आप लोग का मार रहा है भाई। 15 दिन तो नाराज हो जाओ, 15 मिनट नाराज रहे यार, एक मोहसिन नकवी का मार है। ही हिकिड़े मोहसिन नकवी जी मार आहिनि। क़ौमी असैम्बली जे बजट इजलास दौरान पीटीआई एमएनए जो ही जुमिलो सॼे ऐवान में गूंजी वियो। इशारो सिधो सो बिलावल भुट्टो ज़रदारी ॾांहुं हो, जंहिं बजट इजलास में शरीक न थियण जो फ़ैसिलो कयो हो। हुकूमत जा केतिरा ई अहम सियासी ऐं पार्लिमानी अॻुवाण मुसलसल कोशिशूं कंदा रहिया त पीपल्स पार्टी खे मिंथ करे ऐवान में वापसि आंदो वञे। वफ़दनि जी आमद रफ़्त जारी रही, मुलाक़ातूं बि थींदियूं रहियूं, पर मामिलो हल न थी सघियो। सूरताल ओचितो तॾहिं तब्दील थींदे नज़र आई जॾहिं अकेली हैसियत में घरू वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नकवी बजट इजलास जो बाइकाट न पर गैर हाज़ुर रहण जो ऐलान कंदड़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वटि पहुची वियो। अंदरि कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो फौरी तौर पंहिंजो अॻूणो फ़ैसिलो वापसि वठी पार्टी जे एमएनए सां गॾु क़ौमी असैम्बली जे बजट इजलास में अची शिरकत कई। अहिड़ी तब्दीली सियासी मंज़रनामे में हिकु अहम सवाल खे जनम ॾिनो त आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि या राब्तो हो जंहिं केतिरनि ई कोशिशुनि बावजूदु न ठहंदड़ मामिलो हिक ई मुलाक़ात में हल करे छॾियो। पाकिस्तानी सियासत में अहिड़ा लम्हा घणो कुझु ॿुधाइनि था, जिते कॾहिं कॾहिं इज्तिमाही कोशिशुनि खां वधीक असर हिकु अकेली बाअसर ऐं एतमाद वारी मुलाक़ात जो हूंदो आहे। दिलचस्प ॻाल्हि इहा हुई त सियासी तकरार जे विच में हुकूमत जा केतिरा ई वज़ीर त मुसालिहत लाइ सरगर्म रहिया, पर जॾहिं मोहसिन नकवी मैदान में आयो त 15 मिंटनि अंदरि सूरतहाल ई तब्दील थी वई। तॾहिं ई त पीटीआई एमएनए खे वॾे वाक गलो फाड़े इहो चवणो पियो त ही हिकिड़े मोहसिन नकवी जी मार आहिनि। उन लम्हे ई हिकु सियासी सवाल जनम वरितो, छा पाकिस्तानी सियासत में हाणे फ़ैसिला पार्टियूं न पर कुझु मख़सूस इंतज़ामी शख़्सियतूं कनि थियूं? मोहसिन नकवी ताक़त जो मर्कज़ या सिर्फ़ इंतज़ामी किरदार? मोहसिन नकवी हिकु अहिड़ो नालो बणिजी चुको आहे जेको हुकूमत ऐं अपोज़िशन ॿिन्ही लाइ क़ाबिल क़बूल ॻाल्हि ॿोल जो ज़रियो सम्झो वञे थो। मोहसिन नकवी पाकिस्तान जे उन्हनि चंद शख़्सियतुनि मां हिकु आहे जिन जो कैरियर हिक ई शोबे ताईं महदूद न रहियो, पर मीडिया, इंतज़ामिया ऐं फ़ैसिलातनि इदारनि ताईं पखिड़ियल नज़र अचे थो। हिन जी सुञाणप बुनियादी तौर ते सहाफ़त ऐं मीडिया मैनेजमेंट सां जुड़ियल रही, जिते हिन बैनुल अक़वामी मीडियाई इदारनि सां बि कमु कयो ऐं CNN जहिड़ी आलमी नेटवर्क सां बि जुड़ियल रहियो। हिन बाद में मीडिया इंडस्ट्री में पंहिंजो इदारती नेटवर्क ठाहियो, जंहिं खेसि मुल्क जी ख़बरुनि ऐं ब्रॉडकास्टिंग जी दुनिया में हिकु अहम नालो बणायो। वक़्त सां गॾु हू सिर्फ़ मीडिया एग्ज़ीक्यूटिव न रहियो, पर इंतज़ामी ऐं सरकारी उहिदनि ॾांहुं बि वधियो। सियासी हवाले सां संदसि नालो उन वक़्तु मंज़र ते आयो जॾहिं खेसि पंजाब जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु कयो वियो। उन अरसे दौरान हू सूबाई इंतज़ामी फ़ैसिला साज़ी जे मर्कज़ में रहियो, जंहिं सबबि संदसि असर ऐं राब्ता वधीक वसी सम्झिया वञण लॻा। बाद में खेसि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन तौर बि ज़िम्मेवारी मिली। हिन खां अॻु क़िस्मत जी देवी मीडिया जे हिकु वॾे नाले ऐं माज़ी जे सुर्ख़े नजम सेठी ते बि महिरबान थी चुकी हुई। हू बि पहिरें पंजाब जो निगरान वॾो वज़ीर ऐं पोइ PCB जो चेयरमैन रहियो। मोहसिन नकवी लाइ चयो वञे थो त हू बहराननि जे वक़्तु मुख़्तलिफ़ इदारनि ऐं सियासी धुरियुनि विच में राब्ते जो अहम किरदारु अदा करे थो, जॾहिं त ॿिया हिन खे हिकु अहिड़ी इंतज़ामी शख़्सियत तौरु ॾिसनि था जंहिंजो असरु रस्मी सियासी दायरे खां ॿाहिरि बि महसूसु कयो वञे थो। सियासी ऐं समाजी तालुकात जे हवाले सां खेसि ताक़तवर हुकूमती ऐं सियासी हल्कनि सां वेझो सम्झो वञे थो। हिन जा मुस्लिम लीग काफ जी क़यादत चौधरी शुजात हुसैन समेत वॾियुनि सियासी शख़्सियतुनि सां वेझा समाजी लाॻापा ॿुधाया वञनि था। मोहसिन नकवी जा मुल्क जे सदर आसिफ अली ज़रदारी सां संदसि सदारती दौर खां अॻु जा वेझा लाॻापा रहिया आहिनि,
जेके सदारती दौर में अञा वधीक वेझनि लाॻापनि में तब्दील थी चुका आहिनि। मजमूई तौर ते मोहसिन नकवी जो किरदारु पाकिस्तानी निज़ाम में हिकु अहिड़े इंतज़ामी शख़्सियत जो आहे जेको मीडिया, सरकारी इंतज़ामिया ऐं अहम इदारनि जे विच में हिकु राब्ता पॉइंट तौरु ॾिठो वञे थो। हिन जो नालो मौजूदा दौर जे उन्हनि बासर शख़्सियतुनि में शामिल आहे जन जो नालो सियासी ऐं इंतज़ामी बहसनि में बार बार साम्हूं अचे थो। हिन खे बहराननि में हल ॻोल्हण वारी शख़्सियत तौरु पिणु पेश कयो वञे थो। सियासी हलक़नि में हिन जी एवरीवेयर प्रेज़ेंस खे वॾी अहमियत मिलंदी रही आहे। हिन क़िस्म जे निज़ाम ते तनक़ीद कंदड़नि जो चवणु आहे त अहिड़ा किरदार कॾहिं कॾहिं पार्लिमानी अमल खे कमज़ोर कनि था, सियासी पार्टियुनि जी सिधी ॻाल्हि ॿोल बदिरां गैर रस्मी चैनल्स खे वधाइनि था ऐं फ़ैसिला साज़ी खे शख़्सियतुनि जे चौधारी घुमाईंदा रहनि था। अहिड़नि नालनि में वेझे माज़ी जो हिकु अहम नालो रहमान मलिक जो बि वरितो वञे थो। रहमान मलिक पाकिस्तान जी सियासी ऐं सिक्योरिटी तारीख़ में हिकु अहम ऐं मुतनाज़े हैसियत रखंदड़ शख़्सियत तौरु सुञातो वञे थो, जंहिंजो सफ़र ब्यूरोक्रेसी, इंटेलिजेंस ऐं पोइ आला सियासत ताईं पखिड़ियल आहे। शुरूआती तौरु सरकारी मुलाज़मत ज़रिए इंतज़ामी शोबे में दाख़िल थियो। हिन पंहिंजे कैरियर जो वॾो हिसो वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारे FIA में गुज़ारियो, जिते हू मुख़्तलिफ़ उहिदनि ते तरक़ी कंदो रहियो ऐं आख़िरकार DG सतह ताईं पहुतो। उन अरसे दौरान हिन खे सिक्योरिटी, इंटेलिजेंस ऐं क्रिमिनल इन्वेस्टिगेशन जे मामलनि में अहम तजुर्बे जी सुञाणप मिली। संदसि कमु कंदड़ अंदाज़ ऐं हसास केसनि में शमूलियत सबबि हू इदारती हलक़नि में हिकु सुञातल नालो बणिजी वियो। 1990 वारे ॾहाके जी सियासी हलचल दौरान हू मुल्क खां ॿाहिरि लंडन में मौजूदु रहियो, जिते संदसि तालुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सां वधीक वेझो थियो। ख़ासि तौर ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी सां संदसि राब्ता हिन जी सियासी सफ़र जो अहम मोड़ साबित थिया। हिन दौर में हू पार्टी क़यादत जी न रुॻो वेझो पर मुशावरती ऐं तंज़ीमी कमनि में बि शामिल रहियो। बेनज़ीर भुट्टो जे वतन वापसी वारे दौर खां पोइ हू पाकिस्तान जी सियासी मंज़रनामे में वधीक फ़ाल किरदार तौरु साम्हूं आयो ऐं हुन जो पीपल्स पार्टी जी सभिनी खां वधीक एतमाद वारनि हलक़नि में शुमार थींदो हो। बाद में जॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई त खेसि वफ़ाक़ी हुकूमत में अहम ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं ऐं हू घरू वफ़ाक़ी वज़ीर तौरु साम्हूं आयो। हू सिंध जी इक़्तिदारी ऐं हुकूमती सियासत में बि मरकज़ी हैसियत रखंदड़ हो। सिंध हुकूमत में सियासी ऐं इंतज़ामी तौरु सघारी हैसियत रखंदड़ घरू सूबाई वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा हिन सां सख़्त इख़्तिलाफ़ रहिया। सिंध में ॿिटो बल्दियाती निज़ाम लागू कराइण पुठियां बि हिन जो मुख्य किरदारु रहियो। MQM जा समूरा मामला बि हिन जे हवाले हुआ। हिकिड़े दौर में रहमान मलिक सिंध में अच्छे कारे जो मालिक हूंदो हो। मुतहिदा बानी सां के मामला हुजनि या अपोज़िशन सां रहमान मलिक खे अॻियां कयो वेंदो हो। ही उहो रहमान मलिक हो जेको बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु रावलपिंडी लियाकत बाग मां ओचितो रफ़ू चकर थी वियो। बाद में ख़बर पई त हमराह वञी दुबई पहुतो आहे। हिन खे क्राइसिस मैनेजमेंट जी सियासत जो मरकज़ी किरदारु क़रार ॾिनो वेंदो हो, जिते हू हुकूमत, सिक्योरिटी इदारनि ऐं सियासी क़यादत जे विच में राब्ते जो अहम ज़रियो बणियो। संदसि शख़्सियत बाबति मुख़्तलिफ़ राय मौजूदु रही आहे। कुझु हल्का खेसि हिकु तजुर्बेकार सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेटर सम्झनि था, जॾहिं ॿिया खेसि हिकु अहिड़ी सियासी शख़्सियत तौरु ॾिसनि था जंहिंजो उरूज ब्यूरोक्रेसी ऐं सियासी कुर्बत जे गॾियल सफ़र जो नतीजो हो। मजमूई तौरु रहमान मलिक जो किरदारु पाकिस्तान जे उन दौर जी नुमाइंदगी करे थो जिते ब्यूरोक्रेसी, इंटेलिजेंस ऐं सियासत हिक ॿिए सां ॻंढियल नज़र अचनि था ऐं जिते फ़र्द पंहिंजी इदारती तजुर्बे खे सियासी ताक़त में तब्दील करे थो। मुल्क जे सदर आसिफ ज़रदारी सां वेझो रहंदड़ रहमान मलिक कोविड दौरान फ़ौत थियो। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ॿियो किरदारु सुबक मजीद जो हो, जेको इक़्तिदार जूं ॾाकणियूं चढ़ण खां रहिजी वियो, पर मीर मुर्तज़ा भुट्टो जी वतन वापसी खां शहादत ताईं हिन जे किरदार जा खोड़ सारा पासा आहिनि जन ते घण तरफ़ो बहस थी सघे थो। सुबक मजीद गैर रस्मी ताक़त जो हिकिड़ो गुम थियल किरदारु आहे। जॾहिं मीर मुर्तज़ा भुट्टो जलावतनी ख़त्म करे पाकिस्तान मोटियो ऐं पंहिंजी धार सियासी धड़े यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो खे
मुनज़म करणु शुरू कयो तॾहिं सुबक मजीद खे संदसि फ्रंट मेन राब्ताकार ऐं तंज़ीम जे अंदरूनी मामलनि जो अहम माण्हू सम्झो वेंदो हो। उन दौर में 70 क्लिफ्टन ते ईंदड़ वींदड़ कारकुननि, सहाफ़िन ऐं सियासी शख़्सियतुनि लाइ सुबक मजीद हिकु अहिड़ो नालो हो जंहिंखां सवाइ मीर मुर्सा भुट्टो ताईं रसाई आसान न हूंदी हुई। केतिरनि सियासी मुबसरनि जी राय हुई त तंज़ीम जी रोज़मर्रा मामलनि, मुलाक़ातुनि ऐं सिक्योरिटी इंतज़ामनि में संदसि असर नुमायां हो। 20 सेप्टेम्बर 1996 ते जॾहिं शहीद मीर मुर्सा भुट्टो कराची में पुलिस फायरिंग वारे वाक़े में मारियो वियो त उन सां गॾु संदसि केतिरा ई साथी बि शहीद थी विया। उन वाक़े खां पोइ सुबक मजीद सियासी मंज़रनामे तां ग़ाइब थी वञे थो। उन्हनि पुरस्रार किरदारनि मां शुमार थिए थी जेके हिकु दौर में तमामु बाअसर नज़र आया पर पोइ ओचितो मंज़र तां ग़ाइब थी विया। हीउ सॼो बहस हिकु वॾे सवाल ॾांहुं वठी वञे थो। छा पार्लियामेंट असल ताक़त जो मर्कज़ आहे या गैर रस्मी इंतज़ामी ऐं बाअसर शख़्सियतूं फ़ैसिला कनि थियूं? ॾिठो वञे त फ़र्दनि जो सगारो किरदारु जमहूरी इदारनि खे कमज़ोर करे थो ऐं पार्टियुनि खे डिपेंडेंस कल्चर ॾांहुं वठी वञे थो। मोहसिन नकवी, रहमान मलिक ऐं सुबक मजीद जहिड़ा नाला पाकिस्तानी सियासत जे हिक ई सवाल खे ॿीहर ज़िंदा कनि था। छा ताक़त इदारनि वटि आहे या उन्हनि शख़्सियतुनि वटि जेके इदारनि जे विच में राब्ता बणिजनि था? ऐं शायदि पाकिस्तानी सियासत जो सभ खां वॾो तज़ाद बि इहो ई आहे। मैदान पार्लियामेंट जो हूंदो आहे पर तासुर अक्सर अंदरूनी ताक़तवर किरदारनि जो ठहंदो आहे।